अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाम जी अॼु वरी अपडेट दोस्तों सां शेयर कंदासीं। जी हाँ दोस्तों, तव्हां ज़रूरु सोचियो हूंदो आख़िर हाणे कहिड़े मोड़ ते ड्रामो अची पहुची चुको आहे। हाणे इन मां कीअं मसइलो हल थींदो, हाणे सोडल थींदो बि सही या न, ऐं इहो मसइलो हल कीअं थींदो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, सोडल थोरो सुखियो हिन खे हथु न ईंदो, लेकिन आख़िरकार इहो मसइलो सोडल खे ॻोल्हण जे चकर में नेठि तंग थी वेंदा। इहे ॿई धुरियूं तलाकूं ॾेई छॾींदियूं ऐं ककर चवंदो मुंहिंजी भेण वापसि खपे, तलाक ॾे अली ख़ान। ऐं अली ख़ान वारा बरादर चवंदा तव्हां गुल परी खे तलाक ॾेई छॾियो। अहिड़े हिसाब सां इन्हनि जो मसइलो हल थींदो ऐं पोइ वञी इहो जेको आहे ड्रामो रुख मटिबो। फ़िलहालु कुझु किस्तनि ताईं इन्हनि जो इहो वेड़ हलंदी, यकदमि इहो कमु कोन थींदो ऐं वरी ॿीहर हिकु चकर इन्हनि जो फ़ैसिलो थींदो जेको तलाकूं ईंदियूं। फ़िलहालु एॾो तकड़ में इहो कमु न थियण वारो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो, हीउ ड्रामो माशाअल्लाह हिन टाइम बहितरीनु ज़बरदस्त मोड़ ते अची चुको आहे, बहितरीनु व्यूअरशिप बि हासिलु करे चुको आहे। ऐं इन ड्रामे खे टक्कर ॾियण जे लाइ वेरिन जी बस्ती नए हफ़्ते में मैदान में लही रहियो आहे ड्रामो, ऐं हीउ 100 ते ख़तमु थी वेंदो। अॻिते वरी वेरिन जी बस्ती ड्रामो हलंदो रहंदो सॼो साल। वीडियो सुठी लॻे त सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा।